ऐं ये संसा कदी न करण खपन। शास्त्रन में लिखियल तो कि पहरी सांस को वठी करे जन्म वठण जी आखिरी सांस तक विच में कुछ न बचो, कोई ब्रेक ना है। आखिरी सांस तक कभी भी कहीं भी परिस्थिति में सूतक हुजे, शौच हुजे, जनना शौच हुजे या मरणा शौच हुजे, सत्संग जो त्याग कभी भी न कबो, कभी भी न। छा माण्हू सांस न खणंदो, सुख दुख अचे, गम अचे, शोक अचे त छा माण्हू सांस न खणंदो, पानी न पीअंदो, भोजन न कंदो, बाक़ी 12 ॾींहं सत्संग न करे माण्हू? अरे आत्मा जो त असली भोजन सत्संग चयो वियो आहे। हिन शरीर जो भी जेको लक्ष्य है साधन शरीर आहे, असली त लक्ष्य परमात्मा प्राप्ति आहे। इन करे भुली करे भी ये पंहिंजा मनमाना नियम न अपनाइजो, कोई चवनि त न न। इन करे याद रखिजो, कभी भी सत्संग जो त्याग न कबो आहे। करिश्मा आई तो भाई अज भी हाजिरी लगाई थी। हाँ, आरती न खणो हथ में, 12 ॾींहं अगर घर में सूतक आहे हथ में आरती न खणो, भगवान के विग्रह के स्पर्श न कयो, वेद शास्त्र हथन में न खणो। उन में भी गीता जो विधान आहे, 12 ॾींहं खूब गीता पढ़ो। पंडित जी जेको पढ़ंदा ब्राह्मण देवता उहे पंहिंजो कृपा कंदा, खाली समय न वियो भाई। पंडित जी त 2 कलाक अची तव्हांखे ॿुधाए वेंदा, खूब प्रेम सां ॿुधो। बाक़ी समय छा कंदव, 12 ॾींहं बढ़िया 2 बार 3 बार जेतिरो पढ़ी सघो भगवत गीता पढ़ो। गीता में इहा भी विशेष छूट आहे न, छो जो गीता इन करे कलयुग जे करे तो भगवान हाणे चई आहे सर्वांतरयामी। भगवान सम्झी आहे कलयुग जा जीव एतिरो ज्ञान, लंबी उम्र, बुद्धि न हूंदी, इन करे सभिनी वेदन शास्त्रन जो ज्ञान गीता में ही रखी आहे। वाकई एतिरो ही त करे तो सघे माण्हू, ऐं गीता में सभु अची वियो। इन करे खूब गीता पढ़ो, रोज नवा नवा अर्थ समझ में ईंदव, नवा नवा ज्ञान। हर बार गीता पढ़ने में ये लगंदो आहे भगवान अर्जुन सां न असां सां ही ॻाल्हाए रहे। भगवान तो मूंखे ही ज्ञान ॿुधाए रहे जेके सिक श्रद्धा सां भगवत गीता पढ़ंदा आहिनि। बोलो वृंदावन बिहारी लाल की, श्री कृष्ण कन्हैया लाल की।